इंतजामिया ठटो पारां कश्मीरियुनि सां यकजहती इज़हार लाइ कारे ॾींहं जे मौक़े ते रैली जो एहतमाम। ठटो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफ़ीक जोकियो। ठटो 27 अक्टूबर 2024 पूरे मुल्क जे ठटे में पिणु कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार में कारो ॾींहुं मल्हायो वियो। उन सिलसिले में एडिशनल डिप्टी कमिश्नर फराज़ अहमद अब्बासी जी अॻवानी में डिप्टी कमिश्नर ऑफिस खां DC चौक मैन नेशनल हाईवे ताईं हिकु शानदार रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि हथनि में प्ले कार्ड, बैनर ऐं कश्मीरियुनि जा झंडा खणी भारत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ। रैली खे ख़िताब कंदे एडिशनल डिप्टी कमिश्नर फराज़ अहमद अब्बासी, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर खुदाबख्श बहरानी, DSP वहीद, DAO सेक्रेटरी हुजूर बख्श खासकली, सिविल सर्जन डॉक्टर सैयद यामीन शाह, चैम्बर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री मीर जहांगीर खान मरी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान जो अवाम हर साल कश्मीरियुनि अवाम सां यकजहती जे इज़हार में 27 अक्टूबर ते कारो ॾींहुं मल्हाईंदो आहे। 27 अक्टूबर 1947 ते भारत कश्मीर ते गैर क़ानूनी कब्ज़ो कयो, जेको अञा ताईं बरक़रार आहे। हिननि चयो त भारत खे वाज़े पैगाम था ॾियूं त असां कॾहिं बि गैर क़ानूनी कब्ज़े खे क़बूल न कंदासीं। हिन ॾींहुं गॾियल क़ौमुनि जी करारदादनि ते अमल दरामद जी यादि ॾियारे थो। हिननि चयो त उन ॾींहं खां वठी इंसानी हक़नि जी भञकड़ीअ जो हिकु अहिड़ो दौरु शुरू थियो आहे जो कश्मीरी बुनियादी इंसानी हक़नि खां मुकमल तौर ते महरूम थी विया आहिनि। हिननि चयो त भारत 5 अगस्त 2019 खां मज़मूम मुहिम शुरू करे छॾी आहे। अहिड़ो गैर क़ानूनी क़दम सलामती काउंसिल जे करारदादनि ऐं जेनीवा कन्वेंशन जी भञकड़ी आहे। भारत 77 सालनि खां कश्मीरियुनि जी आज़ादी खे ताक़त जे ज़ोर ते दबाए रहियो आहे। हिननि चयो त असां कश्मीरियुनि जी सियासी, सिफारती ऐं इख़लाक़ी तौर ते हिमायत संदन आज़ादी जी जिदोजहद जे आख़िरी दम ताईं जारी रखंदासीं।